देवरिया छाघुर जेबियो पोइ लगायूं है रहबर पीर पगारे जा छाघुर जेबियो पोइ लगायूं रहबर पीर पगारे जा हमदा वक्त जे आली शान वलियन पंध पुछा जह प्यारे जा हमदा हज़ारे चऊं शुक्राना हमदा हज़ारे चऊं शुक्राना जग जे जोड़न वारे जा जग जे जोड़न वारे जा सही जग जे जोड़न वारे जा ठाकुर जी बियो पोइ लगायो रहबर पीर पगारे जा हर पर में आवाज ॿुधां थो है वाह विलायत तारे जा रहबर में आवाज ॿुधां थो वाह विलायत नारे जा हमदा हज़ारे चऊं शुक्राना हमदा हज़ारे चऊं शुक्राना जग जे जोड़न वारे जा जग जे जोड़न वारे जा सही जग जे जोड़न वारे जा छाघुर जी बियो पोइ लगायूं अला इरफान कुर्सी का कुर्सी बना रही बाबा यो सिंध धरती दिल जाए कजा सूर्य सोई सागियो जो काल विढ़ो अंग्रेजन सा अज भी सोई सागियो बेखौफ फिरे तो मस्तीअ में तोखे लहर नहीं दो लोगों को हियो होरन जो लश्कर सागियो सरवान भी सोई सागियो नाज़न राला नेठ असांजा कंधन थींदा हेठ असांजा इहे पावर हिन उन प्यारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा नारे विलायत नारे विलायत इहे पावर हिन उन प्यारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा नाज़न राला नेठ असांजा कंधन थींदा हेठ असांजा इहे पावर हिन उन प्यारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा इहे पावर हिन उन प्यारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा हे जो पगारा नारो असांजो मुर्शिद कलंगी हमारो असांजो हे जो पगारा नारो असांजो मुर्शिद कलंगी हमारो असांजो असां सुञातल हो जग सारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा असां सुञातल हो जग सारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा नाज़न राला नेठ असांजा कंधन थींदा हेठ असांजा इहे पावर हिन उन प्यारे जा असीं हुरहो बुनल पगारे जा कंहिंखे मिठल मेर
शायद 3-4 जना नारे जवाब अल्हम्दुलिल्लाह चीफ खलीफो भी आए सब खलीफा तव्हां जी असां अखियुनि जे ठार मौजूद आहिनि नारो ईअं लॻायो नारो सां क्लास करे नारे विलाया कहीं के महफिल में कंदा हो दीन जी खातिर वेह कंदा हो कहीं के महफिल में कंदा हो वतन जी खातिर वेह कंदा हो असां आशिक आहियूं मदीने वारे जा अशहर हो बुलल बगारे जा नाज़न राला नेत असांजा कंधन थींदा हेठ असांजा इहे पावर हिन प्यारे जा अशहर हो बुलल बगारे जा नाज़न राला नेत असांजा कंधन थींदा हेठ असांजा इहे पावर हिन प्यारे जा अशहर हो बुलल बगारे जा कान ॿुधी तन सॼणो अचे पियो गोल खे गज ॾियण अचे पियो साईं सहन पियो सिंगारिया महबूब दुआ दुनिहारिया साईं सहन पियो सिंगारिया महबूब दुआ दुनिहारिया नारे विलाया नारे विलायत एडो सी वो कोनी को एडा थकल वो कोने नारे में सफा सुस्त लगा पे अल्लाह जो मुझे डेली जलसन दा जमा है औ अबो जे जमायत का नारा है रब तमा त खुश ये रोज़ यारी मेहरबानी सा माला माल नारे विलायत नारे विलायत नारे विलायत तव्हां असांजे मेहरबान खलीफा फकीर डॉक्टर मोहम्मद हाशिम हासकेरी संगत मोहम्मद हाशिम खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची मेहमाननि खे आजाणो पेश कनि भरपूर नारनि जे जवाब में नारे विलायत नारे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाज़ार तुझी पीरी के प्यारों को फसे हित वडाई की नाले हित निर्मल नैण झुके तंजी जिभ घसे जेको गिला करे न गोर बेज बाज़ार काबिल एहतराम असांजा चीफ खलीफा फकीर कलीमुल्लाह वसाण साहिब मुझा खुलफाए इकराम संगत फकीर हाशिम या जेके दावती खलीफा मोअज़्ज़ीन मोतबर जमात सगोरी साथी हज़रात सभिनि खे मुंहिंजो सलाम भेट पगार तव्हां सभिनि जी जेके ख़ासि तौर ते असांजी दावती खलीफा आहिनि संगत जा उन्हनि जे तरफ़ां ऐं चीफ खलीफो फकीर कलीमुल्लाह वसाण ऐं ॿिया आयल खुलफाए हज़रात सभिनि खे भली कार थो चवां तव्हां असांजे हिते अङण ते आया तॾहिं ते आया तव्हांजी वॾी महिरबानी हीउ सिलसिलो जेको आहे इहो गुज़िरियल महीने खां शुरू हो ऐं हज़रत पीर सिंह बाज़ारियुनि जे हुकुम मुबारक मूजिब चीफ खलीफे साहब खे हुकुम हो त हर खलीफे जी संगत ते दावती खलीफ़नि मोतबरनि जमात जे माण्हुनि सां वञी उन्हनि जे घर उते वञी हिन इलाइक़े में मिलो उन सिलसिले जी गजानी आहे जेको अॼु पाण हिते असांजी संगत जा जेके लाड़ उत्तर जेके भी हिते जा लोकल दावतूं आहिनि उन खलीफ़ा मोतबर सभु आयल आहिनि उन्हनि जी महिरबानी ही मक़सदु इहो आहे पीछे सरदार जो पैगाम जेको झरझन प्यार ऐं मोहबत जो निमाज़ ऐं ज़िक्र जो आहे उनखे अञा बि वधायूं पाण में मोहबत पाण में प्यार पाण में दुखी सुखी में गॾु हलण जो ही दर्स थो ॾे ही जेके इज्तिमा आहे ही पैगाम पंहिंजे लाइ
हकीकत में वरी अवां जेके आहियो हिते वेठा इहो हर हिकु माण्हू वरी पंहिंजे इलाइक़े में ॻोठ में वेंदो वरी बादशाह जो इहो पैगाम इहो जमायत जो प्यार भरो पैगाम इहो उते पहुचाईंदो छाकाणि त पंहिंजी हिकिड़ी जमायत रोज़े वारे जी मुनज़म जमायत आहे ज़िक्र फिक्र वारी जमायत आहे हिन जमायत खे न के दुनियाई इक़्तिदार जी लालच आहे न के ॿिए पंहिंजो अल्हम्दुलिल्लाह जेको मुर्शिद करीम कामिल आहे पाण रोज़ क़यामत ताईं इहो सिलसिलो इंशाअल्लाह ताला ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र इहो जारी सारी रहंदो पाण खे सिर्फ़ हिक ॿिए सां मोहबत ॿधी कुर्ब हिक ॿिए जी इज़त करणु अॼुकल्ह माहौल अहिड़ो थी वियो आहे कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी जमात खे कोशिश था कनि त हिननि खे हिन में विछोटियूं विझूं हिननि में पर उहो अल्हम्दुलिल्लाह इहे न थियो आहे न थींदो असांजो ईमान आहे असां हिकु आहियूं हिकु रहंदासीं इंशाअल्लाह ताला मुर्शिद जे हुकुम ते हिते वन मैन शो आहे अदर पीसी पाला जो हुकुम आहे पाण खे हुन ते लबैक चवणो आहे वाहिद हस्ती आहे दुनिया रिसर्च करे चुकी आहे दुनिया में को अहिड़ो ॿियो माण्हू न आहे सवाइ मुर्शिद पीर पाला जे हुकुम करे त सिरनि जा नज़राना पेश था थियनि इहो पीर पादरो आहे इहो रोज़े वारे जो दर्स आहे कई आज़माइशूं आयूं मुल्क ते इहे होर जमायत जी अॻियां रही बोलिया साईं पंहिंजी सुञाणप रखूं पाण पंहिंजी जात सभु कुझु आहियूं इहो जेको असांजा दुश्मन हलाईंदा हुआ त साईं सिलसिलो उहो पुराणो ख़तम पोयनि ॾींहंनि में जॾहिं बादशाह दावतुनि ते निकिता ख़ैर सां त तव्हां ॾिसी वरितो दुनिया ॾिसी वरितो त ही त दुनिया ई ॿी आहे ही त अक़ीदो ई छा आहे ही त को इश्क ई बाज़ार जो ॿियो आहे इहो इश्क आहे बाबा असांजो इश्क आहे उहो इंशाअल्लाह जारी सारी रहंदो पाण खे उन सिलसिले खे क़ाइम दाम रहणो आहे पंहिंजे मुखनि जो पंहिंजे दावतियुनि जो पंहिंजी जमात ग़रीब जो ख़्यालु करणो आहे कंहिंसां ज़्यादती कान्हे करणी कहिड़ो बि वॾो माण्हू हुजे उनखे बि सच चइबो बाबा ही ग़लति आहे ही सही आहे जॾहिं पाण इंसाफ़ मेरिट ते कंदासूं त इंशाअल्लाह ताला पंहिंजा त हिन जहान में बि सुरखुरू अॻे जहान में बि अल्हम्दुलिल्लाह पाण आहियूं तव्हांजो दफ़ो वरी सभिनि जो ख़ासि तौर ते असांजे चीफ खलीफ़ा साहिब जो ऐं खुलफा हज़रात असांजो चेयरमैन फैसला कमेटी ॿिया जेके वकिला साहिब बि आया आहिनि पंहिंजा ऐं सभु संगत असांजी आहे जेके फ़क़ीर जमात आई आहे शुक्रगुज़ार आहियां ऐं इहो अॼु वचन कयो महिरबानी करे असांखे मुर्शिद करीमनि जे हुकुम ते अमल करणो आहे पंहिंजनि जो नंढनि जो वॾनि जो ख़्यालु रखणो आहे प्यार सां रहणो आहे ऐं पीसी सरदार जो हुकुम सभिनि खां पहिरियां लबैक चवणो आहे उन बि पंहिंजी भलाई आहे इंशाअल्लाह ताला इहे पंहिंजा मेड़ाका इहे थींदा रहंदा इहे रोज़े वारी जमायत इंशाअल्लाह क़ाइम दाइम रहंदी ऐं अल्लाह कंदो हींअर सीरत अचे थी चीफ खलीफ़ो साहिब आहिनि इंशाअल्लाह इन उमेद ते त प्यूनल पधारो वरी हिन थर में बर में इंशाअल्लाह ईंदो बेन पधारे नारा लॻंदा ज़िक्र थींदो दुआऊं थींदियूं वरी बेड़ा पार थींदा बेन ये भैया महफिल जा मेज़बान तमाम असांजा महिरबान खलीफ़ा डॉक्टर मोहम्मद हाशिम खासकी साहब हाणे तव्हां असां जा को महिमान अंगण ते कहींदो आहे पोइ पंहिंजे हाल मुताबिक़ कहिड़ा तोहफ़ा पर डॉक्टर फ़कीर मोहम्मद हाशिम खासकी हिन जमायत जे चीफ खलीफ़ा फ़कीर कलीम बिला वसाण साहब पंहिंजनि खे पटके जो तोहफ़ो पेश कंदा ऐं खुलफ़ाए किराम खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कंदा नारे विलायत नारे विलायत नारे टोपी आहे तव्हां लाइव मंज़र ॾिसी सघो था
अदाजा तो हेरा भी सर नहीं है ना मनु छोटा जा छोटा इबर आया अब हाँ साथ में गुजारिश थोड़ो पोइते थी कवरेज कन त जीअं ॿियनि खुलफाए किराम खे अजर कुझु